कराची मलिर सिटी रिपोर्टर नजीब अहमद खास के लिए मरीज वेलफेयर सोसाइटी पारा सालाना मरकजी जुलूस जे इस्तकबाली कैंप खोखरा पार्क में लगाई वई। मरीज वेलफेयर सोसाइटी जे सदर मिर्ज़ा अख्तियार मेमण, मिर्ज़ा शहाब मेमण ऐं संदन साथियुनि पारां सालियाने इस्तकबाल कैंप जो इनकाद कयो वियो। खोखरा पारी 1 नंबर में मरीज वेलफेयर सोसाइटी पारां लगायल कैंप में सियासी ऐं समाजी उहिदेदारनि जी शिरकत। जॉइंट सेक्रेटरी आसिफ ज़मान, तहरीक लाबैक पाकिस्तान जे ज़िले कोरंगीअ जे कोऑर्डिनेटर अहमद कादरी, आल पाकिस्तान मीडिया काउंसिल कराची डिवीज़न जे डिप्टी जनरल सेक्रेटरी वसीम मुगल, फरहान खान कैंप जो इफ्तिताह कयो। मेंबर सूबाई असेंबली शाहरुख जमाल ऐं एसएचओ खोखरा पार फराज़ अली खान शिरकत कई। उन मौके ते काशिफ, आतिफ, एहसन मिर्ज़ा, आसिम मिर्ज़ा, बाबर मिर्ज़ा, अदनान आलम, अतर भाई, उमेर मरीज वेलफेयर सोसाइटी जे सदर मिर्ज़ा इखलास आलम पंहिंजी समूरी टीम तरफ़ां आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। आल पाकिस्तान मीडिया काउंसिल कराची डिवीज़न जे डिप्टी जनरल सेक्रेटरी वसीम मुगल पारां शानदार इस्तकबाल कैंप में लंगर जो इंतज़ाम करण ते मरीज वेलफेयर सोसाइटी जे सदर इखलास आलम ऐं संदसि समूरी टीम खे मुबारकबाद ॾिनी।